कराची प्रेस क्लब में शहीद नज़ीर अब्बासी जी 46 वर्सी जे मौके ते तकरीब मुनक़द करे शहीद नज़ीर अब्बासी के भेटा पेश कई वई। तकरीब में सीनियर सहाफ़ी मज़हर अब्बास, डॉक्टर तौसीफ अहमद, सोहेल सांगी, कामरेड हमीदा घांगरो, डॉक्टर रियाज़ शेख ऐं ॿियनि केतिरनि ई खाबीदुर जे अॻुवाणनि तकरीब खे ख़िताब कयो, जॾहिं तकरीब जी निज़ामत अब्दुल ख़ालिक ज़दरान कई। सीनियर सहाफ़ी सोहेल सांगी जो चवणु हो त नज़ीर अब्बासी असां सां गॾु गिरफ़्तार थियो। हर साल तकरीब कयूं था, पर असांखे हिकु नई जदोजहद करण जी ज़रूरत आहे। हिन चयो त असांखे नज़ीर अब्बासी जे नाले सां हिकु अहिड़ो प्रोग्राम करणु घुर्जे जेको वक़्त जी ज़रूरत हुजे। रियासत जो जबर ॾींहों ॾींहुं वधंदो पियो वञे। कामरेड हमीदा घांगरो चयो त मां अॼु बि इन्हनि साथियुनि जे घरनि खां वाक़िफ़ आहियां जिन नज़ीर अब्बासी सां तहरीक में साथ ॾिनो। हमीदा घांगरो जो चवणु हो त नज़ीर अब्बासी मज़दूर हारी ऐं औरतुनि जे हक़नि लाइ हमेशह अॻियां रहियो। सीनियर सहाफ़ी मज़हर अब्बास चयो त अॼु 46 सालनि खां पोइ बि एतिरा माण्हू गॾु थिया आहिनि, मतिलबु नज़ीर अब्बासी ज़िंदा आहे। हिन चयो त अॼु बि इहो सवाल आहे त 46 सालनि साॻिया माण्हू गॾु आहियूं, नवां कामरेड छो नथा पैदा थियनि। मज़हर अब्बास वधीक चयो त असां सियासी कारकुननि खे जमायतनि में विरहाए छॾींदा आहियूं। मज़हर अब्बास चयो त जंहिं सियासी कारकुन कुर्बानी ॾिनी इहो असां लाइ अहमियत वारो हुजणु घुर्जे। कामरेड रियाज़ शेख चयो त नज़ीर अब्बासी कंहिं बि पार्टी जो नालो न आहे, हू हिकु तहरीक आहे। गुल मोहम्मद मंगी चयो त नज़ीर अब्बासी ऐं ॿियनि शहीदनि जे हवाले सां असांखे इहा शिकायत आहे त इन्हनि खे रियासत क़त्ल कयो हो। हिननि चयो त अॼु असां इन्हनि खे छो मञूं जेके आइन खे नथा मञनि, जेके कानून खे नथा मञनि। नज़ीर अब्बासी जो मुक़ाबिलो हर रियासती बुराइनि जे ख़िलाफ़ हो। आख़िर में सदारती ख़िताब कंदे डॉक्टर तौसीफ अहमद ख़ान चयो त कम्युनिस्ट पार्टी वाहिद पार्टी हुई जे PNA जी मुखालफ़त कई। डॉक्टर तौसीफ चयो त असां हिकु कालम लिखियो हो जंहिं में मुतालबो कयो वियो त कोटा सिस्टम ख़तमु कयो वञे। हिननि चयो त कराची जे हवाले सां मसइलो पैदा करे सिंध में फ़साद कराइण जी साज़िश कई पई वञे। कराची में रहंदड़ अॻुवाणनि खे घुर्जे त कराची जे मसइलनि ते ॻाल्हाइनि। ऐं आख़िर में कराची प्रेस क्लब सदर ऐं ॿियनि आयल महिमाननि जो शुक्रियो अदा कयो वियो। मां सम्झां थी त नज़ीर अब्बासी जी शिदत सां असांखे ज़रूरत महसूस थिए थी, छाकाणि जो नज़ीर अब्बासी हिकिड़ो नज़रियाती कमिटेड माण्हू हुयो। हुन जेको सोचियो हुयो ऐं जेको चाहींदो हुयो ऐं जंहिंखे पंहिंजी जदोजहद में शामिल करणु चाहींदो हो, माना सोच खे उन ते अमल बि करणु चाहींदो हुयो। त अॼु जॾहिं असां छिड़िया पिया आहियूं, तितर बितर आहियूं, त उन टाइम ते नज़ीर अब्बासी जी शदीद ज़रूरत आहे त काश जे करे अहिड़ा लीडर हाणे हो त कॾहिं न आहे, पर अॼु जे दौर में जेके नौजवान आहिनि, जेके समझदार आहिनि, उन्हनि खे नज़ीर अब्बासी जी सोच जो जेका आहे सा पैरवी करणी पवंदी। तॾहिं असां चवंदासीं त उन तसलसल खे असां अॼु हलाए सघिया आहियूं। नज़ीर असां वटि जेकॾहिं जिस्मानी तरह सां कोन्हे को, त उन जी सोच खे खणी हलण वारा साथी अॼु बि मौजूदु आहिनि। तंहिंजे करे असांखे नज़ीर अब्बासी जी शदीद ज़रूरत आहे, अॼु जे नौजवाननि जे रूप में, अॼु जे हारियुनि कोन्हे जे रूप में।